हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु ॾींहुं अकबर बादशाह ऐं बीरबल अची रहिया हुआ त हिकु ब्राह्मण दुकाननि तां पे भिक्षा वरिती। को संदसि नरादार पियो करे, बेइज़ती पियो करे त को आधार सां कुझु पियो ॾेसि। अकबर बादशाह मस्करी कंदड़ हुओ, सो बीरबल खे चयाईं त ही बि तूं ई आहीं। छो त बीरबल बि ब्राह्मण हुओ ऐं भिक्षा कंदड़ बि ब्राह्मण हुओ। बीरबल चयो त साईं बराबरि मां बि इहो ई आहियां। पोइ जॾहिं बीरबल घर वियो त उन ब्राह्मण खे घुराए पुछियाईं त छो थो पिने। चयाईं त विद्या कोन पढ़ाई अथमि ऐं ॿार बचा बुख था मरनि। हाणे आउं छा कयां? पिनण जे अलावा मूं वटि ॿियो को रस्तो बि कोन आहे। बीरबल चयसि त डेली केतिरा रुपया मेड़ींदो आहीं पिनी? चयईं 8 आना, जंहिं मां रुखो सुखो खाई पेट भरींदो आहियां पंहिंजे घर वारनि जो ऐं पंहिंजो। बीरबल खेसि चयो त मां तोखे डेली 1 रुपयो ॾींदुसि, तूं राम नाम जो सिमरन कंदो रह। हिन ईअं ई करणु शुरू कयो त हिन जो मन शुद्ध थींदो वियो। बीरबल वधीक धन ॾियण जी इच्छा कयसि, पर हिन वधीक कुझु बि हासिल क़बूल न कयो। चईं 1 रुपयो बसि, जेतिरो मुंहिंजो ख़र्चु हले पियो ओतिरो मूंखे ॾे, ऐं भॻवान जो नालो सचे दिलि सां वठां पियो। ऐं चवणु लॻो त धन बाबति ॻाल्हि बि मूं सां न कंदो कर। नाम बराबरि ॿियो को बि धन कोन आहे। इन ई तरह हिन 12 साल नाम जपियो त एॾी त शक्ति प्राप्त कयाईं जो सारे दिल्ली नगरी में प्रसिद्ध थी पियो त हीउ ॾाढो शक्ति वारो आहे। अकबर बादशाह बि इहो ॿुधो त हिकु ब्राह्मण बिल्कुलु ख़ुदा परस्त आहे। बीरबल खे चयाईं त मां बि उन जो दर्शन कंदुसि। पोइ ॾाढी मान इज़त सां प्रसाद ऐं बेटा रखी वञी उन जे चरणनि ते झुकी पियो, उन जो दर्शन कयाईं। बीरबल उन वक़्तु बादशाह खे चयो त इहो बि मां ई आहियां। अकबर चयसि त ही ख़ुदा परस्त ऐं तूं राजकाज जी धंधे में, सो तूं कीअं इहो थिए? बीरबल जवाबु ॾिनो त जहां पन्ना ही साॻियो ब्राह्मण आहे जो अॻे अव्हां दुकाननि खां पैसो पिनंदो हुओ, इहो ब्राह्मण पिणे खां किरियल हुओ। तॾहिं इहो हाल थियो हुअसि। बाल अवस्था में विद्या न पिरायाईं ऐं पोइ बि न का तपस्या कई हुई ऐं नाम जपियो हुयईं। हाणे नाम जो जाप कयो अथसि त ॾिसो त केॾी न पदवी ते पहुतो आहे। छो त ब्राह्मण हुअण करे हिन में अहिड़ा संस्कार अॻु में ई पियल हुआ ऐं इहा शक्ति लिकियल रूप में हुअसि। मतिलबु त हर हिकु वर्ण में जुदा जुदा नमूने जी शक्ति आहे, जा प्रगट तॾहिं थींदी आहे जॾहिं वर्ण जे धर्म ते क़ाइमु रहिबो आहे। अॼु केतिरा ब्राह्मण चवनि था त साईं असीं ॿारनि बचनि जे पालण जी करियूं या ब्रह्म जी पूॼा करियूं, भॻवान जी पूॼा करियूं त असांजो घर पुठियां केरु हलाईंदो? पर छा सुदामे खे ॿार बचा कोन हुआ? ब्राह्मण जो धर्म आहे ब्रह्म व्यता थियणु। पोइ पाण ई भॻवान सुदामे वांगुरु हिननि खे बि सभु कुझु पहुचाईंदो। जेको हरूभरू संसारी वहिंवार करणु चाहे त रुगो वैदिक शास्त्र पढ़ी माण्हुनि जे दवा दरमल करे ऐं उन लाइ बि रुगो निर्वाह गुज़र करणु जेतिरो पैसो वठे। जेको ब्राह्मण रवाजी गृहस्थियुनि वारो धंधो थो करे, इहो सम्झणु घुरिजे त किरियल आहे। जेको ब्राह्मण गृहस्थियुनि वारो धंधो थो करे उहो सम्झो त किरियल आहे। छो त ब्राह्मणनि जो कमु आहे विद्या ॾियणु, विद्या हासिल करणु, मुल्क में विद्या खे फैलाइणु। अगरि ब्राह्मण ई व्यवहार में लॻी वेंदो त दुनिया में पंहिंजो हिंदू धर्म कीअं अॻियां वधंदो? न्यू जनरेशन जेके ईंदी उनखे कीअं ख़बर पवंदी त असांजे हिंदू धर्म में ही वो इहो सभु मथां रुमेदारी आहे इन सभिनी जी।
ब्राह्मणनि जे मथां। अगरि ब्राह्मण व्यवहार कंदो त मुल्क कोन हलंदो, धर्म कोन हलंदो। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सियाराम।